अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मां अब्दुल गफूर जमाली नवाब शाह खां। अॼु जेको वाक़ियो थियो आहे, पुलिस जहिड़े हवाले सां कार्रवाई कई आहे, उन ते चंद पहलू आहिनि, उन्हनि ते आउं ॻाल्हाइणु लाज़मी सम्झां थो। तहरीरी हवाले सां माशाल्लाह सभिनी साथियुनि घणो कुझु ॻाल्हाए छॾियो आहे, लिखी छॾियो आहे, पर किथे किथे साथी अहिड़ा आहिनि जिन खे शायदि तहरीर पढ़णु न ईंदी हुजे, त उन हवाले सां मूं सोचियो त तव्हांजे साम्हूं वीडियो जे ज़रिए सां हाज़िर थियां। सभिनी खां पहिरें जेका ॻाल्हि जी इब्तिदा कंदासीं, शाबाशी सां जस सां कंदासीं, एप्रिशिएशन कंदासीं त पुलिस बहितरीनु कमु कयो आहे। पुलिस जस लहिणे थी ऐं इहे फोर्सिस जेकॾहिं कार्रवायूं कनि कानून जे मुताबिक़, त जीअं अॼु वाक़ियो थियो आहे, अहिड़ा वाक़िया कॾहिं न थींदा। जेको अहिड़ी ॻाल्हि सोचींदो उनखे पंहिंजे अंजाम जी ख़बर पइजी वेंदी त मूं सां छा थियणो आहे ऐं इन जो अंजाम छा आहे। त इनशा ताला ईअं जेकॾहिं कार्रवायूं जारी रहंदियूं त इनशा ताला ही जेका फिज़ा आहे, अमन वारी फिज़ा हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। असांजी इहा ई दुआ आहे, इहा ई कोशिशि आहे। ऐं पुलिस खे ऐं सिक्योरिटी जेके फोर्सिस आहिनि उन्हनि खे असांजी इहा गुज़ारिश आहे, बिराए महिरबानी जिते बि का अहिड़ी ॻाल्हि रिपोर्ट थिए थी त उन ते फिल फॉर एक्शन खणो। छो त हीउ मसइलो जेको आहे लिमिट खां मथे आहे, हीउ हदूद खां ॿाहिरि मसइलो आहे जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। ईअं असांजे नवाबशाह में इमरान ॾाहिरी आहे जेको अञा ताईं लापता आहे। उनखे जेकॾहिं फोर्सिस पंहिंजी ते अचनि त ॻोल्हे सघनि था, उनखे अंजाम ताईं पहुचाए सघनि था, पर हू अञा ताईं गुम आहे। हालांकि असां वटि सभु शयूं आहिनि, असांजी जेका इंटेलिजेंस आहे बहितरीनु आहे, असांजा फोर्सिस बहितरीनु आहे, पोइ गुम छो आहे त यकीननि किथे महसूस थी रहियो आहे त का कमी ऐं कोताही या सुस्ती जो मुज़ाहिरो असांजे फोर्सिस वारा करे रहिया आहिनि। त असां इन शाबाशी सां गॾु इहा गुज़ारिश कयूं था त पुलिस इनशा ताला ऐं फोर्सिस वारा जेके बि आहिनि अॻिते ईअं कार्रवायूं कंदा ताकी फिज़ा, सिंध जी फिज़ा, मुल्क जी फिज़ा हमेशह अमन वारी रहे। उनखां पोइ जीअं जो वाक़ियो थियो आहे, जीअं ख़बरूं मीडिया ते आयूं, सोशल मीडिया जे हवाले सां हिकिड़ो जेके इस्लामिक एंटी इस्लामिक एक्टिविटीज़ आहिनि, जेके सोर्सिस आहिनि, उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो तूफ़ान ऐं बदतमीज़ी खणी करे शुरू थी विया आहिनि त पुलिस खे हीअं ते न करणु खपे। हा, पुलिस खे छा, पुलिस खे तव्हां ॿुधाईंदव? तव्हां ॾिसी आया आहियो त पुलिस कीअं कार्रवाई कई आहे? छा पुलिस ईअं अखियूं बंदि करे वञी हुननि खे गोलियूं हयूं आहिनि? पहिरें त कॾहिं ईअं कोन्हे थियो। छा पुलिस एतिरी अंधी आहे जो हिकिड़ी रिपोर्ट दाख़िल थी आहे, वञी करे हुनखे पकिड़े करे गोलियूं हयूं अथनि? ईअं न आहे बिल्कुल बि। अखियूं खोलियो, एतिरो अकुल असांखे आहे, एतिरा अकुलमंद तव्हां न आहियो जेतिरो पंहिंजे पाण खे सम्झो था। ईअं बिल्कुल बि न आहे। हर शइ जी जेका आहे तहक़ीक़ थी आहे, इंस्पेक्शन थी हूंदी, बाक़ाइदगी सां हुनजे मोबाइल खे चेक कयो वियो हूंदो, हर ॻाल्हि हुनजे डिपार्टमेंट हुनखे जेकॾहिं रिलीव कयो आहे त ईअं अखियूं बूटे करे मज़हबी माण्हुनि जे चवण ते न आहे कयो। जेकॾहिं ईअं थिए हा त अॼुकल्ह सभई जेके आहिनि पंहिंजे उहिदनि तां लथल हुजनि हा ऐं अॼु जेका आहे असांजी धरती खून सां लबरेज़ हुजे हा, पर ईअं हरगिज़ न आहे। एतिरा दानिश्वर अञा आहियो न जेतिरो पंहिंजे पाण खे तव्हां ॾेखारियो पिया। उन हवाले सां इहा शइ असांखे बि ख़बर आहे। टीं हवाले सां जेका जुनूनियत मज़हबी शख़्स जेकॾहिं ॻाल्हाए त उहो बि जुनून ई आहे। हाणे जेकॾहिं फोर्सिस वारनि ॻाल्हायो आहे या उन्हनि जेका कार्रवाई कई आहे उन खां पोइ हाणे उहे बि जुनून ई थी विया। यानी जेको बि इस्लाम जे हक़ में ॻाल्हाए उहो भले केतिरो बि एजुकेटेड हुजे, उहो जुनून ई आहे, उनखे अकुल कोन्हे, उहो जाहिल आहे। अकुलमंद साइंटिस्ट या दानिश्वर अदीब कहिड़ा आहिनि? जेके इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, इस्लाम खां परे आहिनि। उन्हनि जी नंढी तहरीर बि या नंढी शइ, नंढी का एक्टिविटी बि वॾे का कमाल जी तहरीर आहे। असां जेके ॾाड़ियुनि वारा आहियूं, मौलवी आहियूं या बिग़ैर ॾाड़ी वारा दीनी तबिको आहिनि, दीन जी सोच, दीन जी तड़प रखनि था, जेकॾहिं किथे बि दीन जी ॻाल्हाइनि था त उहे जुनून ई थी विया। उन्हनि खे अकुल कोन्हे, उहे इंतिहा पसंदि आहिनि। छा इहो को पैमानो आहे? इहो मेजरमेंट आहे? इहा जेका तव्हांजी सोच आहे, इहा तव्हांजी जहालत जेका आहे अकासी करे रही आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे रेड लाइन जी। तव्हां सभु कुझु ॻाल्हायो आहे ऐं वॾे अरसे खां माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि, मदरसनि ते ॻाल्हाइनि था, क़ाबिल क़बूल आहे, सब्र सां बर्दाश्त करे रहिया आहियूं ऐं बर्दाश्त थी रहियो आहे। मौलवियुनि ते ज़ाती हमला, उलमा ते ज़ाती हमला, अहले दीन ते ज़ाती हमला,
थींदा रहिया आहिनि, थियनि पिया, ऐं अॻिते थींदा जीअं माहौल नज़र अची रहियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखो, जेका ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अचे थी, इहा असांजी आख़िरी लाइन आहे, इहा रेड लाइन आहे। इन खां पोइ असां सां तव्हां जेकॾहिं नरमी वारो बर्ताव जो सलूक सम्झो था त असां कंदासीं, इहा तव्हांजी भुल आहे। ॻाल्हि मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अची वई, उनजी ज़ात ते अची वई, पोइ तव्हां सां घटि न थींदो। इहा ॻाल्हि वाज़े ऐं आम आहे, हिकु आम मुस्लमान जे तरफ़ां आहे। त उन वाले सां पंहिंजे पाण खे दायरे में रखो। जेकर तव्हांखे इस्लाम नथो वणे, तव्हां इस्लाम खे छॾे ॾियो। जेकर तव्हांखे इस्लाम नथो वणे, तव्हां इस्लाम क़बूल ई न कयो। असां कॾहिं तव्हांजे दर ते मेड़ वठी करे कोन आयासीं। तव्हां ते कॾहिं असां ज़बरदस्ती न आहे कई, कंहिं बाले में न आहे कई त अचो असांजे इस्लाम में दाख़िल थियो, क़बूल थियो। न, तव्हांखे आज़ादी आहे मुकमल। पर जेके तव्हांजा इख़्तिलाफ़ आहिनि, उन्हनि खे सुठनि लफ़्ज़नि में तव्हां पेश करे सघो था। तव्हां गारियूं ॾींदव, असां ख़ामोशी इख़्तियार करे वेही रहंदासीं। अञा अल्हम्दुलिल्लाह ताला मुसलमान बेअमल थी सघे थो, मुसलमान बेगैरत न आहे। इहो अल्हम्दुलिल्लाह ताला अॼु पुलिस जी कार्रवाई थी आहे। न त उन खां पहिरें तव्हां पेशावर में ॾिठो हूंदो, ख़ैबर पख्तूनख्वा में ॾिठो हूंदो त किथे किथे जेका आहे पोइ अवाम पाण निकिती आहे ऐं उन पाण फ़ैसिला कया आहिनि। उन खां पोइ हींअर हिकिड़ी ॿी ॻाल्हि हली रही आहे, आईडीज़ जे हवाले सां हिकिड़ो शोशो छॾियो वियो आहे त मुंहिंजी आईडी हैक थी वञे त ही ते थींदो। असल में इहो शोशो छो छॾियो वियो आहे? हिकिड़ा त माण्हू आहिनि सादा, जिन खे ख़बर न आहे को उहे जेके आहिनि ट्रक जी बत्ती जे पुठियां आहिनि, जेका पोस्ट ॾिसनि था उनखे फॉरवर्ड कनि था या उनखे शेयर कनि था। ॿिया उहे ज़हन आहिनि जेके हींअर हिकिड़ो रस्तो ठाहे रहिया आहिनि त साईं असां पहिरें इहा पोस्ट रखी हुई, असांजी आईडी हैक थी वई जी, हींअर इन गुस्ताख जे शाहनवाज़ जे हवाले सां, कुंबर जे हवाले सां ॻाल्हि हली रही आहे। इहो रस्तो असल में क्रिएट करे रहिया आहिनि त असांजी आईडी हैक थी वई, असां पहिरें पोस्ट रखी हुई, इहो मसइलो थियो। माना हाणे इहे गुस्ताखियूं कंदा, ख़बरदार रहो। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि जुरत धारियो। जेकॾहिं तव्हां एतिरा दिलेर थी करे गुस्ताखियूं कयो था, पोइ दिलेरी इहा बि आहे पंहिंजी ज़ाती आईडी तां कयो, पंहिंजी शिनाख़्त खे ज़ाहिर कयो, पंहिंजा नाला सिधा रखो, फेक आईडियूं न ठाहियो। ऐं जेॾीमहिल तव्हांजी ज़ाती आईडी आहे बि सही, तव्हां गुस्ताखी कयो था, पोइ एतिरी त दिलि रखो न, एतिरा त तव्हां दिलेर थियो न जो ॿुधायो त मूं कयो आहे। पोइ मुंहिंजी जेका आहे आईडी हैक थी वई, पोइ ही ते थी वियो ऐं नशे में हुउसि, मूंखे ख़बर कोन हुई। पोइ इहे बुज़दिलाना ॻाल्हियूं छा जूं? जेॾीमहिल तव्हां में एतिरी ज़रूरत न आहे, पोइ तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो छो था? उन हवाले सां असांजी गुज़ारिश आहे त हीउ जेको असल शोशो छॾे रहियो आहे, इनखे आम माण्हू सम्झे। हीअ असल में रस्तो क्रिएट करे रहिया आहिनि, रस्तो ठाहे रहिया आहिनि त अॻिते ही गुस्ताखियूं कंदा, अॻिते ही फेक आईडियूं ठाहींदा। छो त हिननि में एतिरी ज़रूरत कान्हे का। तव्हां अॼु ताईं जंहिं बि गुस्ताख खे ॾिसो, या त ॿाहिरि मुल्क भॼी वञी करे पोइ पंहिंजी आईडी तां करे थो, पोइ ॿाहिरि मुल्क मां जेको बि ॻाल्हाए हुनजी मर्ज़ी आहे। ऐं ॿी ॻाल्हि दिलचस्पी आहे, तव्हांजी आईडी हैक कंहिं कई आहे? हीउ मुसलमाननि जो मुल्क आहे। हिते छा मुसलमान तव्हांजी आईडी खे हैक करे ऐं इस्लाम जे ख़िलाफ़, रसूल जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा? मूं गुज़ारिश कई आहे त मुसलमान बेअमल थी सघे थो, बेगैरत न आहे। चाहे केॾो बि सतही मुसलमान हुजे, दीन खां परे हुजे, पर मोहम्मद मुस्तफ़ा सां उहो मोहबत रखे थो, उनखे मोहबत आहे। या अंग्रेज़ जेके आहिनि उन्हनि तव्हां जूं आईडियूं हैक करे हाणे सिंधी ॿोली सिखी करे उहे हाणे गुस्ताखियूं कनि पिया। इहा का सेंस जी ॻाल्हि आहे जेका तव्हां करे रहिया आहियो? त असांजी आईडी हैक थी वई, केरु करण वारो आहे हिकु? अगरि अंग्रेज़ कंदा, फॉरेनर्स कंदा, उन्हनि खे जेका आहे आईडी चेंज करण या फेक आईडी ठाहिण जो का ज़रूरत कान्हे का। उहे पंहिंजे मुल्क में वेठा आहिनि, उन्हनि ते असांजो फोर्सिस कोन थियूं पुॼनि, हुननि वटि मीडिया आज़ादु आहे। पोइ उन हवाले सां तव्हांखे गुज़ारिश आहे, इहो शोशो तव्हां छॾे ॾियो त आईडी मुंहिंजी हैक थी वई आहे, ऐं सादा मुसलमान इन ॻाल्हि खे सम्झनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो रेड लाइन आहे, आख़िरी हद आहे। इन ते जेॾीमहिल तव्हां ॻाल्हाईंदव, इन ते जेॾीमहिल तव्हां पंहिंजा नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु कंदव, पोइ तव्हां असां मां ख़ैर जी उमेद न रखो। पोइ हर मुसलमान उहो सभु कुझु करे सघे थो जेको हुनजे हद में आहे। ऐं पुलिस वारनि सां गुज़ारिश कंदासीं, तव्हांजे साम्हूं असां चवंदा जुनूनी आहिनि। इमरान हनीफ़ जो मसइलो जेको थियो हुयो ख़ैबर पख्तून पंजाब में, बैंक मैनेजर जंहिंखे पुलिस सिक्योरिटी गार्ड जेको आहे गोलियूं हुयूं, छा पोइ छा थियो?
जेकर असां एॾा जुनूनी हुजूं हा त सिक्योरिटी गार्ड खे खणी करे मज़हबी माण्हू आसमान ते पहुचाए छॾिया। पर तारीख़ गवाह आहे इन सिक्योरिटी गार्ड जे ख़िलाफ़ जेका कंपेन हलाई, उलमा हलाई, मौलविन हलाई, अहले दीन सोशल मीडिया ते कंपेन हलाई, हिन खे गिरफ़्तार कयो, हिन कूड़ ॻाल्हायो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। जेकर असां अहिड़ा जुनूनी हुजूं हा त पोइ असां कंहिंखे बि न बख़्शियूं हा जेको नालो खणे थो या जेको इल्ज़ाम धरे थो। पर अल्हम्दुलिल्लाह ताला जेतिरो तव्हां पढ़ियल आहियो इन खां वधीक असां पढ़ियल आहियूं। इहा तव्हां जहिड़ी अंग्रेज़ी असांखे बचे थी। इहे जेके तव्हां वटि उहिदा आहिनि इहे अल्हम्दुलिल्लाह ताला असांजे खोड़ सारनि त मुस्लमान भाइरनि वटि बि आहिनि। ही 5 करोड़ जी सिंध जी आबादी आहे। इहा कोई छा चवंदा आहिनि त बेअकुल या दाना क़ौम कान्हे का जेका तव्हां सम्झी रहिया आहियो। ऐं पुलिस सां असां इहा गुज़ारिश कंदासीं त बराए महिरबानी बहितरीनु कमु थियो आहे। बसि गुज़ारिश इहा आहे त अहिड़ियूं कार्रवायूं बर वक़्तु कयूं वञनि, फिलफोर कयूं वञनि त इनशा अल्लाह ताला ही धरती हमेशह अमन वारी रहंदी। हिते अमन जी फिज़ा हमेशह क़ाइमु रहंदी। ऐं कंहिं बि माई जे लाल में कॾहिं का अहिड़ी ज़रूरत कोन थींदी जेको ईअं सरेआम आइडियूं ठाहे करे पंहिंजे घर मां पंहिंजे कमरे मां अल्लाह जे रसूल ते ॻाल्हाए। हुननि खे कोई इख़्तिलाफ़ आहे, लख इख़्तिलाफ़ रखनि, असांजे इस्लाम खे क़बूल न कनि, हुननि खे इख़्तिलाफ़ जो हक़ आहे, असां नथा ॻाल्हायूं। जेकॾहिं हू ॻाल्हाइनि बि था त को एतिराज़ आहे, को रेफरेंस आहे, का नासमझ वारी का ॻाल्हि आहे, सुठनि लफ़्ज़नि में पेश कनि, असां जा उलमा वेठा आहिनि उहे जवाबु ॾींदा। पर ईअं जेकॾहिं गुस्ताखियूं कंदव पोइ यादि करे छॾियो अॼु हिकिड़ो मलून पियो आहे, अॼु उन खे वालदेन क़बूल न आहे कयो, सुभाणे तव्हांजे लाश खे बि ईअं रस्तनि ते कुता खाईंदा। अलाह साईं खां दुआ आहे अलाह साईं हमेशह हिन धरती खे अमन सां शांती सां रखे। वॾो महिरबानी।